ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप आहियां। मां आत्मा सदा उमंग उत्साह में रहण वारी, ॿियनि खे बि उमंग उत्साह दिलाइण वारी आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार, ईअं ई असांखे शुद्ध वीचार करणु खपनि न। कॾहिं बि असांखे ईअं न चइणो आहे मां दुखी आहियां, मां परेशान आहियां, मां छा करां, मां बीमार आहियां, है न, मूंखां पुॼे नथो, मूं में सहन शक्ति न आहे। अहिड़ा शब्द न चइणा खपनि। हमेशा पॉजिटिव सुठा चओ। मां ॾाढी सुठी आहियां, इहे बि ॾाढी सुठी आहे, मूं में सहन शक्ति आहे। कॾहिं न चओ मूं में न आहे, चओ मूं में आहे। इहे चइण सां ईंदी आहे। अगरि न बि हूंदी आहे त असां इहे चईंदा आहियूं न, मां सदा ख़ुशि रहंदी आहियां, मां शांत आहियां, मां सुखी आहियां, है न। त इहे चइण सां उहा गुण, उहा शक्ति ईंदी आहे। अगरि असां चईंदा आहियूं न इहो न आहे, इहो न आहे, इहो न आहे, त न कर। वैसे बि चईंदा आहिनि न, माण्हू कुझु न कंदो आहे न, त उनमें न ई थी वेंदो। पोइ माण्हू चई ॾिस तूं किट किट खणी आहे न, तॾहिं ईअं कमु बिगड़ंदो आहे। इन सां छा आहे, जेको असां सोचंदा आहियूं, असां चईंदा आहियूं न, उहो ई त असांजी जीवन हलंदो आहे न। माण्हुनि खे सम्झणो आहे कि जेको असां सोचंदा आहियूं, जो असां मुख सां चईंदा आहियूं न, ओड़ो ई असांजो जीवन थींदो आहे। भॻवान जो हिन में कोई लेन देन न आहे। तव्हांजे जीवन में सुख आहे, दुख आहे, इहे सभु तव्हांजे सोचण ऐं तव्हांजे ॻाल्हाइण सां ई थींदो, है न। ॿियो अगरि ॿार हूंदा आहिनि न, त माउ पीउ जे सोचण ऐं ॻाल्हाइण सां बि थींदो, है न। कई ॿार, अगरि उन ॿार जी आत्मा में शक्ति हूंदी, हुनजी सोच हूंदी, त माउ बाप जी सोच खे बि कट करे सघंदी आहे। भई शक्ति हूंदी आहे। अगरि असां सोचूं था, त अगरि असां पंहिंजी आत्मा जी शक्ति हुन सोच में लॻायूं था, ऐं असांजी सोच जी शक्ति ॿिए जी सोच खां ज्यादा आहे, त असांजो सोचंदासीं उहो थींदो। भॻवान बि संकल्प सां सृष्टि रची अथई न। भॻवान बि संकल्प सां सृष्टि रची अथई। त बाबा चईंदा आहिनि कि असांजी सोच सां ही सभु कुझु थींदो आहे। अगरि हिकु कहानी बि आहे न, केरु चईंदो आहे मां भैंस आहियां, भैंस आहियां, त भैंस थी वई। मतिलबु असां कंहिंखे जो चईंदा आहियूं न, धीरे धीरे हुनमें उहो अवगुण, उहो गुण ॿियो ईंदा वेंदा आहिनि। हुया त पहिरियों ई, लेकिन अगरि असां ॿियो चईंदा वेंदा आहियूं न, त ॿियो ई ज्यादा थींदा वेंदा आहिनि। त असांखे सदा ई यादि रखिणो खपे कि मां आत्मा आहियां, ऐं मुंहिंजो पीउ केरु आहे, परम पिता परमात्मा आहे, ऐं मां सुखी आत्मा आहियां, मां शांत आत्मा आहियां, मां शक्तिशाली आत्मा आहियां, मां सदा उमंग उत्साह में रहण वारी आत्मा आहियां, मां सुखी आत्मा आहियां, मुंहिंजो शरीर निरोगी आहे। भले केतिरो बि रोग हुजे, तव्हां कैंसर जहिड़ी वॾी बीमारी खे बि पंहिंजी सुठी सोच सां ख़तम बि करे सघंदा आहियो। न त अगरि कैंसर हलणो हुजे जेतिरा ॾींहं बि, लेकिन असां इहे सोचंदा रहंदासीं न, त जेतिरो सुठो सोचंदासीं ऐं
सभिनि जे लाइ बि जॾहिं बि कोई बीमारी थिए न, जेतिरो थी सघे ज्यादा माण्हुनि खे न ॿुधाइणो खपे, है न, माण्हुनि खे न ॿुधाए। छोजी कॾहिं कॾहिं बीमारी एॾी न हूंदी आहे, लेकिन माण्हुनि जी सोच हूंदी आहे न, अरे कैंसर थी वई, हाणे त न बचंदो। त अगरि उहो इंसान बचण वारो बि हूंदो, अगरि उहो सोचंदो हा मां ठीकु थी सघंदो आहे, लेकिन माण्हुनि जी सोच उनखे, उनजी जीवन खे लाइफ ख़तम कंदी वेंदी आहे, है न। हिकु त हूंदो आहे भई जेको संभालण वारो हूंदो आहे, ॿियो हूंदो आहे कि माण्हुनि खे जॾहिं पतो लॻंदो आहे न भई कि न हाणे त न बचंदो, है न। कॾहिं कॾहिं कोई बीमार बि हूंदो आहे न, अगरि माण्हू ज्यादा सोचंदा आहिनि न, त उन्हनि जी सोच जीअं दुआ बि लॻंदी आहे। त अगरि असां सोचूं भई हाणे त न बचंदो, हाणे कीअं एॾो उहो थी वियो आहे, है न। ऐं कॾहिं कॾहिं माण्हू जंहिंजी सोच सुठी हूंदी आहे, पक्की हूंदी आहे, त कॾहिं कॾहिं उनजी सुठी सोच ऐं भॻवान जी शक्ति सां उहो ठीक बि थी वेंदो आहे, है न। त कोई बि ॻाल्हि हिन दुनिया में इम्पॉसिबल न आहे, हीअं न आहे कि न थी सघंदो आहे, थी सघंदो आहे। सिर्फ़ असां पंहिंजे जीवन में केतिरो सुठो सोचे करे हलूं था, केतिरो हिक ते भरोसो रखी हलूं था, है न, इहे असांखे ध्यानु ॾियणो आहे, न। त बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन में असांखे जेतिरो जीवन में ख़ुदि जे लाइ सुठो सोचंदव, ॿियनि जे लाइ सुठो सोचंदव, ओतिरो तव्हांजे जीवन में सुठो सुठो ई थींदो। कई बार देरी लॻी वेंदी आहे त माण्हू थकिजी पवंदा आहिनि, चवंदा आहिनि हेॾो त असां सुठो सोचूं था, कुझु थिए ई नथो, है न। कॾहिं कॾहिं दाग ॾाढो गहरो हूंदो आहे न, ऐं अगरि असां लक्ष्य रखियो भई मां हिन कीअं बि करे हिन दाग खे छिपाईंदमि, कढी ॾींदमि, त अगरि लक्ष्य हूंदो आहे कंहिंजो, त उहो हुनखे साफ़ करे ई ॾींदो, है न, उहो हुनखे साफ़ करे ई ॾींदो। ऐं अगरि लक्ष्य ढिलो हूंदो, ईअं ई हूंदो, त उहो न करे पाईंदो, है न। त पंहिंजो लक्ष्य पक्को रखो कि असांखे ईअं करणो ई आहे, उहो न थियो उहो ड्रामा, हिकु ड्रामे भई परमात्मा असांखे चवंदा आहिनि कि ये सृष्टि ते 5000 साल जो खेल थो हले, ऐं ये कैसेट हले ई थी। भई असां त ॾाढी ई कोशिश कई, ॾाढो ई सुठो सोचे वरितो, ॾाढी ई भॻवान खे प्रार्थना करे छॾी, ॾाढो ई ख़र्चो बि कयो, लेकिन इहो कमु न थियो, त उनमें बि भलो। हर तरीक़े सां भॻवान असांखे पॉज़िटिव रहण सेखारींदो आहे, न। अॼु अगरि असां जीवन में नेगेटिव रहियासीं, मतिलबु उल्टो सुल्टो सोचियोसीं, बुरो सोचियोसीं, त हिन जो परिणाम छा थींदो, है न। माण्हू चवंदा आहिनि न छा करूं, उहो त ठीकु आहे, न, ॻाल्हि कहिड़ी बि हुजे, पहाड़ जहिड़ी ॻाल्हि बि हुजे, अगरि असां हुन ॻाल्हि जे कारण टेंशन में रहंदासीं, हुनखे ज्यादा सोचंदासीं, त छा थींदो ॿुधायो। ईअं पाण सां वीचार कंदा करो। कॾहिं कोई जीवन में ॻाल्हि थिए न, त अगरि तव्हांखे ज्यादा संकल्प हलनि था, त सोचो छा थींदो, ज्यादा से ज्यादा छा थींदो, छा मुंहिंजे सोचण सां, मुंहिंजे टेंशन सां इहा ॻाल्हि ठीक थी वेंदी। अच्छा तव्हांखे छा खपे, भई जो बि ॻाल्हि थी वई, हाणे सम्झो के शरीर छॾे छॾियो, उहो त छॾे छॾियो, उहो त वापसि 5000 साल पोइ वापसि उहा आत्मा उहो शरीर वठी ईंदी, हुनखे त तव्हां कुझु करे ई न सघंदा, है न। ॿी कोई ॻाल्हि, है न, सम्झो कोई करोड़पति ग़रीब थी वियो, हाणे थी वियो त थी वियो, चवंदा आहिनि सभु कुझु तुंहिंजो ई थी, है न। अगरि असां इहे बि सोचो चलो भॻवान जो ई सभु कुझु हुयो, अॼु आहे कल्ह न आहे, त ठीकु आहे, दाल रोटी में ई ख़ुशि रहो। छा हाणे ज्यादा सोचे सोचे असां छा कंदासीं, न, पैसो वापसि थोड़ी ईंदो। वैसे त भॻवान न ॾींदो आहे न वठंदो आहे, इहे त ॾिसो पंहिंजी क़िस्मत हूंदी आहे, पंहिंजो भाग्य हूंदो आहे, न। अॼु आहे कल्ह न आहे, है न। अॼु असांजो शरीर सुठो हले थो, कल्ह न बि हली सघंदो, पोइ हाणे छा करो, है न। छा करो, रो वेही टेंशन करो, कि दवाई वठी जेसि ताईं जहिड़ो बि शरीर आहे हले थो हलायो,
न अॼु माण्हू वीडियो ॾिसंदा आहिनि, कंहिंजा हथ न आहिनि पेर न आहिनि त बि डांस था करनि, त हुन सां सिखंदा आहिनि न माण्हू। मतिलबु चईंदा आहिनि न अरे ॾिस केॾो, मतिलबु हुननि जे चेहरे ते मुस्कुराहट कम न थींदी आहे। कोई हाइट में छोटो आहे, कोई कारो आहे, कोई छा आहे, कोई छा न आहे, त बि माण्हू हलनि था। मतिलबु जीवन खे असांखे ईअं ई जीअणो, है न। चाहे पहाड़ जहिड़ी ॻाल्हि अची वई त अची वई, हिन में छा कंदासीं असां, कुझु करे सघंदा आहियूं। जो ड्रामा में हुयो उहो त थी वियो, है न। असां चईंदासीं मूंसां ई ईअं छो लिखल आहे ड्रामा में, हाणे इहे प्रश्न त कोई करे ई न सघंदो। समझदार व्यक्ति त कॾहिं बि न चईंदो मूंसां छो थियो, छो जे असांखे उत्तर पतो आहे, सभिनि खे पतो आहे न कि असां गॾु छो थींदो आहे, छा थींदो, कर्म, है न। अॼु असां अगरि कंहिंखे थप्पड़ हईं त कल्ह उहो वापसि असां वटि अचणी आहे, कहिड़े बि रूप में अचे, ओड़ो दुख असां वटि अचिणो ई आहे। या त इहे नियम ठाहे छॾियो भई मां रोज़ ई जो ग़लती कंदमि हुनजे लाइ भॻवान खां क्षमा मांगे छॾंदमि, हुन माण्हू खां बि क्षमा मांगे छॾंदमि, भई कम से कम इहे त ॾिजो। एतिरो असांखे अहंकार में न अचिणो खपे कि अॼु मां हिनखे थप्पड़ हणां थी त कल्ह इहे मूंखे न हणी सघंदो, न। जे सेकेंड जे समय असां फलाणे खे थप्पड़ हईं, उहो नोट थी वेंदो। फालतू बि हईं, है न, ऐं ज्यादा इहे बि करे हईं भई मां पीउ कंदा आहिनि न कॾहिं कॾहिं पंहिंजो गुस्सो, ॿिए जो गुस्सो ॿारनि में कढंदा आहिनि, ॿारनि जो कोई कसूर न आहे, त तव्हांखे पंहिंजे ॿारनि खे सॉरी चइणो खपे, तव्हांखे पंहिंजे ॿारनि सां बि माफ़ी मांगणी खपे, छो जो उहे तव्हांजा ॿार न आहिनि, उहा आत्मा आहे। तव्हां फालतू हुनखे चमाट हईं, फालतू तव्हां हुनखे गुस्सो कयो, फालतू तव्हां हुनखे अपशब्द चया, पोइ तव्हांखे रियलाइज़ बि थियो कि हिन में न हुयो गुस्सो, मूंखे हिन जे कारण गुस्सो आयो त मां हुनखे बि मारियो, त तव्हां त चईंदा मां आहियां, अची वियो त अची वियो, लेकिन इहे त पाप थी वियो। पोइ हिन जन्म में या ॿिए जन्म में उहो बि वॾो थींदो, कारण कुझु अहिड़ो थींदो त तव्हांखे बुढ़ापे में थप्पड़ मारंदो, तव्हांखे बि अहिड़ा शब्द चईंदो, हिन जन्म में चए या ॿिए जन्म में चए, चईंदो ज़रूर। त तंहिंखां सुठो असां अॼु ई माफ़ी मांगे था वठूं न। पोइ अॻियां खां ध्यानु बि ॾियणो आहे, हुनखे चइणो बि आहे भई मूंखे न इहो गुस्सो अची वेंदो, मूंखे माफ़ कर, मां तोखे हीअं चयो, अॻियां अगरि मां करां बि त बि मूंखे माफ़ कजां, वैसे मां कंदमि न हाणे, है न। छो कि असां त सोचूं था भई माउ पीउ पति पत्नी ससु नुंहुं इहे आहियूं, लेकिन हिननि जे इहे सिर्फ़ देह जा संबंध आहिनि, लेकिन असांजी आत्मा हिक ॿिए जे मथां जॾहिं असां उल्टा सुल्टा कम कंदा आहियूं न त असांखे हिसाब चढ़ंदो वेंदो, है न। पोइ असांखे उहो भुगतण लाइ या त वरी हुनजो ॿार ठहिणो पवंदो आहे, या पोइ बुढ़ापे में भुगतणो पवंदो आहे, है न। त अहिड़ो कहिड़ो अहंकार या अहिड़ो कहिड़ी मुसीबत आहे असांजे जीवन में जो असां सुख शांति ख़ुशी सां नथा रही सघूं। हाणे थी त वियो, थियणो त आहे, अगरि पाणी नथो अचे त नथो अचे, हाणे हिन में छा करे सघंदा आहियूं। चिल्लाए करे, गुस्सो करे, फ्रस्ट्रेट थी करे, पाणी बि नथो अचे, कीअं करां, हेॾा इहे नथा ॿुधनि, इन सां छा थींदो। चलो पाणी नथो अचे, छा सोल्यूशन आहे, है न। उहो सोल्यूशन करो, पंहिंजो कमु कंदा हलो, है न। हीअं थोरी पाणी बि नथो अचे त हीअं बि नथो थिए, छा करां, मां ॾाढी मुंझी वई आहियां। छो थींदी आहे, छो जो माण्हू हिक ई साथ ॾाढो कुझु सोचंदो आहे, है न। उहो सोचंदो आहे कि मुंहिंजो जीवन ईअं ई हुजे, मां ईअं ई हलां, हिकु ॾींहुं पाणी नथो अचे या कुझु अहिड़ो ठंड ज्यादा थी वई या कुझु बि थी वियो, या कंहिं ग़लती करे छॾियईं, त हिन में छा थी वियो, हुनखे चेंज करो, करेक्ट करो, है न। हुनखे शांती सां, मतिलबु कीअं असांखे उहो कर्म करिणो आहे, हुन ॻाल्हि सां निकिरणो आहे, ख़ुदि बि निकिरणो आहे, ॿियनि खे बि कढणो आहे, उहो असांखे सोचणो खपे, है न। चिल्लाइण सां, टेंशन करण सां,
ज्यादा फालतू सोचण सां कुछ न थींदो, हिन सां ॿियो ई तव्हांजो मथो भारी थींदो, जीवन में दुख परेशानी वधंदो वेंदो। त बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन में सदा असांखे हर ॻाल्हि जो उत्तर हूंदो आहे, इहो छो थियो, हाणे छा थींदो, सभु पतो आहे तव्हांखे, है न। छो जे कंहिंखे बि ज्ञान ॾियो न, कुझु सम्झायो न, त सभु चईंदा आहिनि असांखे पतो आहे, सिर्फ़ु उन्हनि खे कर्मनि में लायो, है न। कॾहिं बि तव्हांजे मन में अहिड़ो वीचार अचे न कि हीअं छो थो थिए, है न, हीअं छो थो थिए, त तव्हां एकांत में वेही करे भॻवान खे यादि करे था सोचिजो, भई ये हिन करे थिए थो, है न। ये हिन, छो जी तव्हां वटि तव्हांखे कोई ज्ञान ॾींदो न, त तव्हांखे चईंदो मूंखे सभु पतो आहे, मतिलबु तव्हांजे दिमाग़ में ॻाल्हियूं त आहिनि कि कर्म हूंदा आहिनि, हिसाब किताब हूंदो आहे, लेणो देणो हूंदो आहे, है न, ये हिन करे ई थींदो आहे। पोइ बि अगरि तव्हांखे न सम्झ में अचे त जेको बि तव्हां जो बि ॿुधंदा आहियो उहो सम्झ सां ॿुधो त तव्हांखे उत्तर ज़रूर मिली वेंदो। बसि उहो उत्तर ई ॾियणो आहे मन खे। भई मन त प्रश्न कंदो, हीअं थियो, हीअं थियो, हीअं थियो, भई हुनजे लाइ तव्हां वटि उत्तर ई आहे। रोज़ जी घर में जो रोज़ रोज़ चिक चिक थींदी आहे, है न, रोज़ हिकु ॻाल्हि ते अगरि कंहिंजे घर में चिक चिक थींदी आहे, लड़ाई थींदी आहे, चाहे ॿारनि सां, चाहे पति पत्नी, चाहे ससु सहुरो, या कंहिंसां बि, तव्हां हुन समय सोचो भई ये रोज़ ये ॻाल्हि जी चिक चिक थिए थी, त हाणे इन जो सोल्यूशन छा आहे? मरण इन जो सोल्यूशन न आहे, घर छॾे वञण इन जो सोल्यूशन न आहे। अॼुकल्ह इंसान खे सहज मरण थो लॻे, सहज घर छॾण थो लॻे, सहज लॻे थो हिनखे घर खां कढो त घर में शांती थी वेंदी। न, है न, कॾहिं बि अगरि तव्हांजे जीवन में कोई परेशानी आहे, कोई किटकिट आहे, कहिड़े बि व्यक्ति जे कारण, सम्झो ॿ ससु नुंहरियूं आहिनि, हाणे रोज़ ससु जे कारण अगरि कोई प्रॉब्लम थिए थी त नुंहुं छा सोचती, मां अलॻि थी वञे, या सोचती ससु कॾहिं मरदी त मुंहिंजी जिंद छुटती, है न। लेकिन अगरि समझदार नुंहुं हूंदी त सोचती भई रोज़ हिन ई ॻाल्हि जे लाइ किटकिट थी थिए, त हिन जो सोल्यूशन छा आहे? ज्ञान युक्त, है न। भॻवान असांखे हिन जे लाइ छा सेखारींदो आहे? भई या त मां पंहिंजो नेचर चेंज करां, या हुन जे लाइ मां दुआ करां कि हुनजो नेचर चेंज थी वञे। भई ससु अञा ताईं जीअं घर हलाई, उहो सोचती मुंहिंजी नुंहुं बि हूअं ई हलाए, पर नुंहुं हलाए नथी, त ससु रोज़ चईंदी हीअं कर, हीअं कर, हीअं कर, नुंहुं ॿुधंदी न। त या त ससु सोचे चलो ठीकु आहे, जीअं बि हलाए थी, हाणे हिनखे हलाइणो आहे, मूंखे घणा ॾींहं रहणो आहे, न, मां पंहिंजो आराम सां रोटी त ॾे थी, नथी ॾे त मां बि ठाहे करे, अॼुकल्ह त मिली बि वेंदी आहे, न, ठाहे करे खाओ, न त किथां घुराए करे खाओ, ॿियो छा। मतिलबु घर खां निकिरण मरण खां त इहे सहज आहे न। नुंहुं बि अगरि सोचे, अगरि कोई कि चल ठीकु आहे, ससु चए थी, मूंखां त नथो पुॼे, त प्यार सां ई ससु खे चए भई मम्मी तव्हां त जीअं कयो कयो, हाणे मूंखे त ईअं ई हलाइणो आहे, मूंखां त नथो पुॼे, माई खे रखी छॾो, बसि ॻाल्हि ई ख़तम, है न। केॾो सुठो अगरि कोई शांती सां वेही करे सोचे, न मां त अलॻि रहींदमि, मां त हीअं कंदमि, हिन ससु खे हीअं कंदमि, केस करे छॾंदमि, हीअं केॾी, मतिलबु केॾा हाइपर सोच माण्हू फालतू फालतू थो सोचे, है न। इहे ई अगरि नुंहुं बि प्यार सां चई छॾे, ससु बि सम्झी वञे, हले हिनखे हलाइणो, मुंहिंजो छा मतिलबु, हाणे मां त सिखाए सघंदी आहियां, सिखंदा त ठीकु आहे, न त जीअं हलनि। वैसे बि मरण खां पोइ त नुंहरियूं जीअं हलणो हूंदो उअं ई हलंदियूं। हाणे त भले ससु हुननि खे चए 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 चए, कल्ह जो असां छॾे ॾिनो, हुन खां पोइ त उहे आज़ाद आहिनि, पाण ई उहे उन ई हिसाब सां हलंदियूं। न, त ईअं असांखे कम से कम असांजो जेतिरो समय आहे, असां हुन में त ख़ुशि रहूं। जेको जीअं हले थो, हाणे छा करे सघंदा आहियूं, न, माण्हू छा करे सघंदो, न त ईअं जीवन में कई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, ॿारनि जे कारण, माइनि जे कारण, कमु करण वारियूं जेकियूं आहिनि, हर हिक जे लाइ तव्हां शांती सां सोचो,
कि भई उहो बि हुनखे बि हिन ई घर में रहणो आहे, मूंखे बि हिन ई घर में रहणो आहे। त असां कहिड़ो सॉल्यूशन कढूं जंहिंसां उहो बि ख़ुशि मां बि ख़ुशि। सॉल्यूशन निकिरी सघंदो आहे, लेकिन हिन जे लाइ शांती सां सोचणो पवंदो। हा, उहो इंसान छो नथो करे? छो जो इंसान भॻवान खे यादि करण वेहे थो त सिर्फ़ पाठ आदि करे थो, सिमरन आदि करे थो, आरती आदि करे थो, लेकिन पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं नथो करे, भॻवान सां ॻाल्हियूं नथो करे। इहे नथो सोचे कि भई शांति वारो सॉल्यूशन कहिड़ो आहे। कोई त हूंदो न, अगरि कंहिंखे सस नुंहं खे ॾिसण बि कंहिंखे पसंदि न आहे, हुनजो बि सॉल्यूशन आहे। अॼुकल्ह त हर हिकु अलॻि अलॻि रूम में ई रहनि था। भले पंहिंजे रूम में उहा रहंदी, तव्हां पंहिंजे रूम में रहो, कोई कंहिंखे नज़र ई न ईंदो, है न। रोटी आहे, चलो हिकु माई खे रखी छॾियो, रोटी ठाहींदी, तव्हांजो बि झंझट ख़तमु, हुनजो बि झंझट ख़तमु। इहो छा करे सघंदा? त बाबा अॼु असांखे ईअं ई सेखारीनि था कि हर हिकु ॻाल्हि जो सॉल्यूशन हूंदो आहे, सिर्फ़ मरण ऐं अलॻि थियण ई सॉल्यूशन न आहे। अगर इंसान चाहे त हर प्रकार जो सॉल्यूशन आहे, छो जी हिसाब किताब अहिड़ा कड़ा आहिनि न हिक ॿिए सां। ऐं जॾहिं उहो हिसाब किताब साम्हूं ईंदो आहे त कंहिंखे पतो न पवंदो आहे, लेकिन हिसाब किताब खे कट करण जी शक्ति बि भॻवान में आहे। अगर तव्हां इहे नियम ठाहे छॾियो न कि रोज रात जो सुम्हण खां पहिरियों मूंखे भॻवान खां सर्व खां माफ़ी मांगे करे ई सुम्हणो। भई अगर मूंखां ग़लती थी त मूंखे क्षमा कजो बाबा। अगर कंहिंजे लाइ बि मां बुरो सोचियो, ॻाल्हायो कयो त हुननि सां बि क्षमा मांगे छॾो, बस ॻाल्हि ई ख़तम थी वई, है न। पोइ ॿिए ॾींहं खां अटेंशन रखो, ईअं न असां बस क्षमा मांगे छॾूं बस। लेकिन पोइ असांखे अॻियां पंहिंजे जीवन में ध्यानु बि रखिणो आहे कि वापसि उहा ग़लती न थियणी खपे। त इन करे बाबा असांखे चवनि था कि सृष्टि ते ड्रामो त ठहियल ई आहे, तव्हां बि टेंशन कंदव हीअं छो थियो, हाणे छा थींदो, उहो त पहिरियों खां ई ठहियल आहे। अॼु जो तव्हांजे जीवन में थियो उहो पहिरियों खां ई लिखल ई हुयो, उहो थियणो ई आहे, है न। त उन चीज सां छा टेंशन करो, कल्ह जो थियणो हुनजो पहिरियों ई लिखल आहे। लेकिन अगरि असां भॻवान खे यादि करे हलंदा आहियूं न त हुनजो असर असां ते न ईंदो आहे। भई सम्झो ॾिसो हाणे ठंडी आहे, ठंडी त ईंदी ई सही, है न। हाणे अञा त एतिरी न, लेकिन दिसंबर एंड ऐं जनवरी जी स्टार्टिंग में त ईंदी ई सही, न त न करे सघंदा आहियूं। हा, प्रकृति आहे न बि अचे, हुनजी मर्ज़ी, थींदो आहे न। जीअं कॾहिं कॾहिं बारिश जे मौसम में एतिरी बारिश न पई, गर्मी जे मौसम में, छो जी प्रकृति बि पंहिंजो रूप ॾेखारींदी, पर असां त पंहिंजी तयारी करे रखंदासीं न। इहे पाप आत्माउनि जी दुख जी दुनिया आहे, त रोज कोई न कोई दुख अचणो ई आहे, छो जी असांजा हिसाब किताब अहिड़ा कड़ा आहिनि। त असां रोज भॻवान खे मन सां यादि कंदा हलूं, जो ॻाल्हि अचे थी हुनखे कढंदा हलो, पार कंदे हलंदा हलो अॻियां, है न। त हिन करे बाबा असांखे चवनि था सदा यादि रखो, बनी बनाई बन रही है, मतलब जो लिखल आहे उहो त थींदो ई सही, लेकिन असांखे पंहिंजो साथी कंहिंखे रखिणो आहे, परमात्मा खे। परमात्मा खे पंहिंजो साथी ठाहे करे रखंदव त कोई बि दुख, कोई बि परेशानी ईंदी हुनमें झटि पार थी वेंदो। अच्छा, मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे, पवित्रता जी श्रेष्ठ धारणा द्वारा हिकु धर्म जा संस्कार वारा समृत सम्राट ठहो। बाबा चवनि था असां आत्माउनि जो असली धर्म छा आहे? पवित्रता, शांति। ये त देह जा धर्म आहिनि, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, लेकिन असां आत्माउनि जो असली धर्म आहे पवित्रता, शांति। हिकु धर्म अर्थात हिकु धारणा। सोचो अगरि दुनिया में सभु माण्हू पंहिंजे
पवित्रता जे धर्म जे हिसाब सां हलनि, शांति जे धर्म सां हिसाब सां हलनि, त इहे जेको माण्हू देह जे धर्मनि जे कारण लड़ाई झगड़ो कंदो आहे, इहे बि ख़तम थी वञे न। अॼु माण्हू खे इहो अज्ञान आहे कि असां आत्मा आहियूं, असांजी आत्मा जो धर्म इहो आहे शुद्धता, पवित्रता, शांति। इहे न पतो हुजण जे कारण इंसान देह जे धर्मनि में फसी करे दुनिया में केॾो प्रकार जो विकार बुराइनि जे वश थी करे बुरा कर्म करनि था, है ना। त बाबा असांखे इहे सिखाइनि था कि अपवित्रता सिर्फ़ इहो न भई असां पवित्र मतलब माण्हू सोचदा आहिनि काम विकार, है ना। कोई चईंदो आहे असां पवित्र रहंदा आहियूं त सोचदा आहिनि हा भई काम विकार में न वेंदा आहिनि। लेकिन पवित्रता मतलब फालतू सोचण भी अपवित्रता है। आलस्य अलबेलोपन भी अपवित्रता है। त असां आत्माएं जॾहिं सभु विकार बुराइनि सां मुक्त थी वेंदासीं न, सभु प्रकार जे आलस्य अलबेलेपन सां मुक्त थी वेंदासीं, फालतू सोचण सां बि मुक्त थी वेंदासीं, तॾहिं सम्झो कि असां पंहिंजे धर्म ते हलूं था। न त फालतू सोच माण्हुनि जो केॾो थो हले, ख़ासकर लेडीज़ जो त ॾिसो केॾो फालतू सोच हलंदो रहंदो आहे। भई बिज़नेस वारो त पंहिंजो बिज़नेस कमाई में रहंदो, लेकिन लेडीज़ पंहिंजे जीवन में छो फालतू ईअं सोचे थी, छो थी उहो पंहिंजो कमु सीरियसली नथी करे। अगरि हिकु लेडी पंहिंजे घर खे सुठी रीति कमु करणु लॻी वञे न, सभु कुझु, है ना, जेतिरो थी सघे सभु कुझु करण ख़ुशी ख़ुशी सां करण लॻी वञे न, त हुनजे फालतू वीचारा हलंदा ई न, सॼो ॾींहुं बिज़ी रहंदा। भई सुबुह जो उथण खां ई हुननि जो त कमु शुरू थी वेंदो आहे। हा भई ॾींहं जो थोरो बहुत फ्री थी वियो, आराम करो, वरी शाम खां कमु शुरू थी वेंदो आहे। त फालतू सोचण जो टाइम काथे मिलंदो हूंदो लेडीज़ खे। लेकिन उहे प्रॉपर अगरि वो कमु न कंदा त फालतू सोच हलंदा ई सही। ऐं ज्यादा समय जेतिरो तव्हां फोननि ते ज्यादा समय रहंदा न, ओतिरो तव्हांजा फालतू सोच हलंदा। छो जे अॼु जी दुनिया में न कंहिंखे छा आहे कंहिंखे न आहे। जो चीज तव्हां वटि न आहे, तव्हां फोन ते ॻाल्हाई, उहो चए मूं वटि त ईअं आहे ईअं, तव्हांजो सोच हलंदो ई सही कि मूं वटि त आहे न, है ना, मूं वटि बि इहो हुजे हा त मां बि ईअं करां, है ना। त पंहिंजी तव्हां वटि जो आहे तव्हां हुन ते ध्यानु ई न ॾींदा त फालतू सोच हलंदी न। त फोननि ते टाइम वेस्ट न करण, न करे तंहिंखां सुठो तव्हां कर्म कंदे हुए भॻवान जी यादि में हुननि जा भॼन कीर्तन या जो बि सुठी सुठी ॻाल्हियुनि जो मनन कंदे उहे कमु कंदव, तव्हांजो सॼो ॾींहुं ॾाढो ई सुठो निकिरी वेंदो। हर चीज जो सॉल्यूशन आहे, लेकिन शांति सां सोचो। त बाबा चवनि था फालतू सोचण बि अपवित्रता, इन करे सभु प्रकार जे विकार बुराई आलस्य अलबेलेपन फालतू सोचण सां मुक्त आत्मा ही संपूर्ण पवित्र आत्मा। स्लोगन आहे विजयी रतन उहो ठहींदो आहे जंहिंजी सची प्रीत हिकु परमात्मा सां आहे। जीवन में विजयी केरु ठहींदो आहे? अगरि असांजी प्रीत हिकु परमात्मा सां जुड़ियल आहे न, आत्मा जो प्यार हिकु परमात्मा सां आहे, त असां जीवन में सदा ई हर परिस्थिति के पार, हीअं न असां भॻवान खे यादि कंदा आहियूं त परिस्थिति न ईंदी, परिस्थिति ईंदी, लेकिन असां हुनखे हुनजी शक्ति सां, भॻवान जी शक्ति सां पार करे छॾींदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।